जिनाजिन थरपारक ज़िले में एहसास कफ़ालत प्रोग्राम वारी जेका किस्त है उन हितां जूं जेके औरतूं आहिनि ग़रीब मुस्तहक उन्हनि खे दरबदर करे छॾियो आहे। जेका 3 तारीख़ खां किस्त शुरू थियण वारी हुई उहा किस्त मुख़्तलिफ़ शहरनि में शुरू थी आहे, पर हिन वक़्तु असां इस्लाम कोट जे एहसास कफ़ालत सेंटर ते मौजूदु आहियूं। सेंटर जे ॿाहिरियां जेकॾहिं बैकग्राउंड में कैमरामैन ॾेखारे सघे त हीअ थर जूं जेके औरतूं आहिनि इहे केतिरनि ॾींहंनि खां हिते जेका से सेंटर ते मौजूदु आहिनि ऐं हू पंहिंजा मासूम जेके बचा आहिनि उहे हिते वठी उन जे करे आयूं त 12,000 जी जेका किस्त आहे उहा असांखे मिले त असांजे घर जो जेका गाॾो आहे उहो हले सघे। असां औरतनि मर्दनि ऐं जेका हिते मौजूदु शहरी आहिनि रहवासी आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू छा चवंदा। इस्लाम कोट में ही जेको माण्हू आहिनि इन्हनि सां वॾी ज़्यादती थिए पई। काफ़ी ॾींहंनि खां वठी हिते माण्हू ऐं मायूं जेके औरतूं आहिनि इहो एहसास प्रोग्राम जे किस्त वठण लाइ हिते जेको सो गॾु आहिनि, पर हिते केरु ॿुधण लाइ तयारु कोन्हे। ही ओमनी वारा आहिनि या HBL वारनि जेके आहिनि ओमनी वारनि खां पुछूं था त बाबा HBL वारनि जेको सिस्टम ख़राबु कयो आहे। नंढड़ा मासूम शी मारे सी में अचा किराया भरियां बुख मरां उञ मरां हर ॻाल्हि करनि ते मंत्री घुरनि 500 कटनि 1000 कटनि कटराइनि था ग़रीब नथा कटराइनि हुननि जी मर्ज़ी। असीं न आयाम हली हली थका आहियूं छाजे लाइ असांखे परेशान करे। हा ॿार असांजा हिते मरनि पिया बुख पिया मरनि असीं छा करियूं हाणे। असां मासूम ॿार बीठा असीं सारी ज़ुल्म बीठाऊं। हुकूमत इलाही पैसा कंहिं थी हलाए कंहिं सारी असां लेडीज़ से सारी असां ज़ुल्म थिए गयो है। ही चवंदा असां पैसा पियारे ओमनी खोलाए असां ख़र्च लॻो असां 1000-1500 वठंदासीं। नथा ॾियनि असांखे विहारे वेठा आहिनि 4 ॾींहं थिया आहिनि। असांजा बच्चा हिकिड़ा हुते हिकिड़ा हिते असीं 4-4 ॾींहं सियारे में वेठा आहियूं हिते। पैसा हलाइनि कोन था। 5 ॾींहं थिया आहिनि असीं बचड़ा ॾींहं ले वेठा आहियूं पैसा हलाइनि कोन था। 500 कटनि तो पैसा कोन था हलाइनि बाबा। हा असांखे लठी वञनि था। असां ग़रीब आहियूं पैसा सभु खाए पिया वञनि। लठी असांखे डोड़ायो कढे पिया छॾनि न मिलनि करे हलनि पिया त असांखे मिलनि ई कोन था। पंहिंजे वास्ते वञे खे पिया ॾींहं। इंतज़ामिया खे घुरिजे त हीउ समूरो जेको मामिलो आहे ओमनी सेंटर जेके हिननि थर जी औरतुनि खे दरबदर कनि पिया उन्हनि खे जेका से 8 ॾींहंनि खां उहे पैसा न पिया ॾियनि इन्हनि जे ख़िलाफ़ु नोटिस वरितो वञे त जीअं हितां जा जेके औरतूं आहिनि हितां जा जेके रहवासी आहिनि उहे दरबदर थियण बदिरां पंहिंजा 12,000 जेके मिलनि था उहे किराए में हिन वक़्तु ऐं बुखूं काटींदे हिते जेके उहे पैसा आहिनि न मिलण जे करे उहे ख़र्च करे रहिया आहिनि त जीअं उन्हनि खे 12,000 जेके पैसा आहिनि उहे मिली सघनि। गाज़ी बजीर अवामी आवाज़ TV न्यूज़ इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।